त असां जेके बि हिते मलीर जा बाशिंदा आहियूं, जेके हिते जा रहाकू आहियूं, से सभु पाण में अमन सां रहूं, भाईचारे सां रहूं। असां शुक्रगुज़ार आहियूं भेण अदी अक्सा हबीब ख़ासकेली जो, जंहिं इहो ख्वाबु इहो सोच रखी त सभु भाउर मूंसां गॾु थियनि, सभु बिरादरियूं सभु क़ौमूं गॾिजी करे अमन रैली कढूं ऐं माण्हुनि में इहो मैसेज पैगाम ॾियूं त असां कंहिं बि क़िस्म जो तासुब नथा चाहियूं, कंहिं क़िस्म जी नसल परस्ती नथा चाहियूं। असां अमन ऐं मोहबत सां रहणु चाहियूं था। पैगाम आहे मोहब्बत जो, भाईचारे जो, इज़त सां पंहिंजे बचनि खे तालीम ॾियूं, पंहिंजे बचनि खे सुठी परवरिश ॾियूं, पाण में अमन पैदा करियूं, मंशात खां निजात ॾियारियूं, नौजवाननि खे बदअमनी खां निजात ॾियारियूं। हीअ मलीर जेकी हिन वक़्तु बदअमनी जो शिकार थी चुकी आहे, जेके मंशात उरूज ते हली रहियो आहे, चोरी डकैतियूं ऐं जंहिं क़िस्म जो हिते छड़बागी मलीर में हली रहियो आहे, ऐं सम्झां थो त इहा हितां जी इंतिज़ामिया हुजे, हितां जा सियासी लीडर हुजनि, हितां जे हुकुमरान हुजनि, उन्हनि सभिनी जे लापरवाही जे करे अॼु हिते जेको सो खाना जंगी थी रही आहे, हिते ज़ात बिरादरियुनि में जंगियूं थी रहियूं आहिनि, हिते मारा मारी थी रही आहे। इहा नसल कुश जेकी इहा जंग हली रही आहे, इहा असांजे लाइ तमामु हानिकार आहे, नुक़सानकार आहे। असां सख़्तु हिननि जे ख़िलाफ़ु आहियूं। असीं चाहियूं था सभु बिरादरियूं अमन सां रहनि, मलीर में हिकु भाईचारे वारो जेको माहौल हुयो, उन माहौल खे सदाईं क़ाइमु ऐं दाइमु रखनि। इन हवाले सां अॼु जी इहा अमन रैली आहे। इंशा अल्लाह ताला सभु बिरादरियूं, सभु राज, सभु क़ौमूं जेके मलीर में रहूं था, असांखे यकजा थियणो पवंदो, असांखे गॾु थियणो पवंदो। सिंध खे जेकॾहिं असां बर्बादी खां बचाइणो आहे, जेकॾहिं सिंध धरतीअ खे जेकॾहिं बदअमनी खां बचाइणो आहे, त पोइ असांखे हिकु थियणो पवंदो, पाण में भाईचारा पैदा करणा पवंदा, पाण में अमन पैदा करणो पवंदो, हिकु सुठी तालीम ॾियणी पवंदी, हिकु सुठो मैसेज ॾियणो पवंदो। नसल जेको तासुब ॾे वञी रहियो आहे, जेको खाना जंगी ॾे वञी रहियो आहे, जेको हिते ज़ात ऐं बिरादरी में नफ़रतूं पैदा करे रहियो आहे, इनखे असांखे जेको सो नज़र ख़तमु करणो पवंदो। इन जो असां सख़्तु ख़िलाफ़ु आहियूं। असांखे बहितरु मैसेज ॾियणो पवंदो। इन करे सभु दोस्त हिते गॾु थिया आहियूं त अचो त साथियो सभु गॾु थियूं, अमन क़ाइमु करियूं, मोहबत पैदा करियूं, अमन रैलियूं क़ाइमु करियूं, अमन जा काफ़िला खणी हलूं, मेड़ मिनत काफ़िला खणी हलूं, माण्हुनि खे पाण में परचायूं, माण्हुनि में भाईचारो पैदा करियूं, नफ़रतूं ऐं तासुब ख़तमु करायूं। इन हवाले सां अॼु जो हीउ अमन रैली जो पैगाम आहे। इन सिलसिले में असीं सभु दोस्त गॾु थिया आहियूं।